नज़रीन अवासा ख़बर शेयर कंदा हलूं त मिठियाणी मां ज़वार सैयद ज़ुल्फ़िकार अली शाह जी रिपोर्ट मुताबिक़ मिठियाणी शहर में 14 अगस्त जी आज़ादी दिहाड़े जूं शानदार तक़रीबूं ऐं रैली कढी वई। मिठियाणी शहर में 14 अगस्त पाकिस्तान जी आज़ादी दिहाड़े जे मौक़े ते ठारू शाह स्टॉप खां GM सिंध सैयद चौक ताईं रैली कढी वई। पोइ उते शानदार तक़रीब कोठाई वई जंहिंमें शहर जे मुअज़्ज़िज़ शख़्सियतुनि अॻवाननि ऐं शहरियुनि वॾे अघ में शिरकत कई। तक़रीब जी अॻवानी पाकिस्तान आर्मी एक्स सर्विसमैन सोसाइटी टाउन मठियाणी रिटायर्ड फौजी सूबेदार मोहम्मद यूनिस सातो ऐं रिटायर्ड पुलिस ऑफिसर अब्दुल जब्बार कुरैशी, मोहम्मद मूसा चांडियो, अली नवाज़ सातो, रजब अली सोलंकी, आर्मी एक्स सर्विसमैन सोसाइटी इमानुल्लाह मशहूरी, परवेज़ अहमद मशहूरी, फौजी अख्तर अली राजपूत ऐं ॿियनि कई। तक़रीब जी शुरूआत अल्लाह पाक जे कलाम पाक जी तिलावत सां कई वई। उन खां पोइ क़ौमी परचम कुशाई कई वई ऐं क़ौमी परचम खे सलामी पेश करे वतन सां मुहबत ऐं अक़ीदत जो इज़हार कयो वियो।